अस्सलाम वालेकुम। तव्हांखे ॿुधाईंदासीं ख़ासि जेको ही ड्रामो अची वियो आहे हींअर न्यू। त हिन जा डायरेक्टर केरु आहिनि, कैमरामैन केरु आहिनि, त हीअ तमामु बहितरीनु जेको आहे सो कामयाबु थी वियो आहे। सभ खां पहिरियां ॻाल्हि कंदासीं कैमरामैन जी। त कैमरामैन आहे शहज़ोर अली। जीअं त ही ड्रामनि में अदाकार बि हूंदो आहे, फ़िलहाल त हिनखे जेको किरदारु हींअर ॾिनो वियो आहे त उहो हिन जो कैमरामैन आहे। नंबर 2 ते असां ॻाल्हि कंदासीं जाम अली जी। जीअं त ही जेको आहे सो अदाकार आहे, सख़्तु अदाकार, हिन जो टैलेंट अहिड़ो आहे जो माण्हू ॾिसी हैरान थी पिया वञनि। ऐं 3 नंबर ते आहे जानिब अली, जेको त हे सख़्तु जेको आहे सो हिन जो टैलेंट आहे सिंधी फिल्मनि में, ऐं जेको आहे सो ही फनी वीडियो बि ठाहींदो आहे। हिन जो तमामु ज़बरदस्त टैलेंट आहे। ऐं 4 नंबर ते ॻाल्हि कंदासीं दिलीजान अली जी। जीअं त ही जेको आहे सो त ड्रामनि में बि काफ़ी कमु कंदो आहे ऐं फनी वीडियोनि में बि। जीअं त ही अदाकार हिन खे खणियो वियो आहे, हींअर जेको ही ड्रामो हले पियो। सभ खां पहिरियां ॻाल्हि कंदासीं त ही ड्रामो जेको आहे हिन ड्रामे जो डायरेक्टर केरु आहे। हिन ड्रामे जो डायरेक्टर आहे परवेज़ अली। जीअं त हुनखे किरदारु ॾिनो वियो आहे, हींअर जेको आहे सो पाण वॾेरो आहे। 2 नंबर ते ॻाल्हि कंदासीं बादशाह ख़ान जी। त जीअं त इहो बि हिन ड्रामे में जेको आहे सो अदाकार आहे। जीअं त परवेज़ अली जो जेको आहे सो हिनखे किरदारु ॾिनो वियो आहे, त उहो हिन जो नंढो भाउ आहे। जीअं त हू बि बोतार आहे। तमामु ज़बरदस्त ही वीडियो वायरल थी वियो आहे। जीअं त हिन ड्रामे जो डायरेक्टर आहे परवेज़ अली। जीअं त हिन ही जेको ड्रामो लिखियो आहे त तमामु बहितरीनु हींअर कामयाबु थी वियो आहे। हिकु सुठो ज़बरदस्त किरदारु आहे। हाणे पाण ॻाल्हि कंदासीं हाजी सौज़ल अली जी। हू जेको आहे सो ड्रामनि में बि अदाकार आहे। जीअं त ही सिंधी आहे, हिननि जो सिंधी टैलेंट अहिड़ो आहे। हा, हिननि जी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त ड्रामनि में त कई ॾींहं न बल्कि महीना न बल्कि साल लॻी वेंदा आहिनि, पर हिननि खे ड्रामे ठाहिण में ॾींहं न महीना न बल्कि कलाक लॻंदा आहिनि। त हिननि जो ड्रामो माशाअल्लाह एतिरो कामयाबु थी वियो आहे। ऐं हींअर जेको हिन जो अकाउंट आहे माशाअल्लाह तेज़ी सां वायरल थी थो वञे। हींअर जेके हिन जा अकाउंट आहिनि फेसबुक पेज जा हुजनि या यूट्यूब चैनल जा हुजनि, काफ़ी हींअर वायरल थी चुका आहिनि। अगरि तव्हां हिननि जी सपोर्ट करणु चाहियो त हिन जो फेसबुक पेज आहे सिंध TV ऐं यूट्यूब चैनल अथनि किंग KT। मज़ीद हिन जो नेक्स्ट जेको आहे सो असां वीडियो में हिननि जो इंटरव्यू बि कंदासीं। नेक्स्ट वीडियो ॾिसण जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा।